रखी साईं पहिरियों त निमाज़ रोज़ा पिणु चङो कमु अञा कुझु कमु जो पसी थी उहो फसल अॼु असांखे हिते ॾेखारे पियो ऐं आऊं अली रज़ा ऐं قادر साईं जावेद सलाम पेश कयां जंहिं अहिड़े क़िस्म जो शानदार प्रोग्राम कयो त उन खां पोइ आऊं ख़ुशूसी तौरु इम्तियाज़ थी वियो ऐं असां ॾिठा ऐं हिमत जानी ऐं रियाज़ ख़ैर ॻाल्हि में रियाज़ अहिड़ो ऐं सावन अहिड़ो मुंहिंजो सावन हिमत अहिड़ो अची ऐं हैदर साईं मुंहिंजो محترم हा दोस्त मर्जी अब्बासी हे खिराजी तहसील पेश कयां हुननि जो कंहिंखां लिखियो चुकियो आहे कुझु दोस्तनि ॻाल्हि कई त हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे ऐं मां सभिनी दोस्तनि खे इल्म या शइ हूंदी त हीउ पहिरियों दफ़ो न हीउ मुंहिंजो शहर सिकरट मज़ामती मुफ़ाहिमती गैरतमंदनि जो शहर आहे मुंहिंजो शहर दर्दमंदनि जो शहर आहे मुंहिंजो शहर सिकरनि जे इंसानियत जो शहर आहे जंहिंजो मिसाल इहो आहे जो असां वटां थींदड़ बहितरियूं कन्वर्ट थियूं असांजे पूरे सिंध में ऐं सिंध खां पोइ सॼे मुल्क में इहो ई पैगाम आहे जिन असांजी मुहबतुनि असांजे किरदारनि असांजी महिनतुनि असांजी कावशुनि खे मुंतक़िल कयो आहे ॿियनि उनजो मिसाल इहो आहे जीअं मजीद पंहिंजी ॻाल्हि में करे वियो त असां वटि इहो कॾहिं पूरी सिंध न पर पूरी दुनिया में ईअं ॿुधंदा ईंदी वारा आहिनि जेके लाश खे वठनि था उनखे बि केयर ऑफ ॾींदा आहिनि पुलिस ॾींदी आहे उहा पोइ उन्हनि खे दफ़न कंदा आहिनि ऐं उनखां पोइ उन्हनि जे बाग़नि ते उनखे मोकिलींदा पर हीअ असांजो जेको कॉन्सेप्ट हुयो असांजो इहो त हीअ जेको लावारस लाश आहे उहो लावारस न उहो असांजो लाश आहे असां हुनजा वारस आहियूं ऐं असां हुनजी मालिकी कई आहे ऐं उहा माउ बेरहम माउ जेका पंहिंजे नाजाइज़ ॾोह खे लिकाइण जे लाइ उन ईंदड़ दुनिया में महसूस ॿारड़े खे बेदर्दी सां गटरनि ऐं शाखुनि वाहन में उछलींदी हुई उनजी मालिकी असां कई आहे जिन खे असां कफ़न तफ़न ॾियाराए उन्हनि खे क़ब्रिस्तान में पंहिंजे औलाद जी आहे उन सम्झी असां उनजी मालिकी कई आहे अहिड़ी तरह मिलंदड़ लाश जेके लावारस दुनिया चवंदी पर उनजी वारसी असां कई आउं सम्झां थो त हिन दौर में तव्हां ॾिसंदा हूंदो जनाज़नि निमाज़नि में बि माण्हुनि जी शिरकत घटि थींदी आहे पर जेको लावारस लाश दफ़नाइण जे लाइ न्याज़ वारा अस्पताल में उहो मैसेज करे रखंदा आहिनि त उन में समय माण्हू वठंदा आहिनि इहो आहे असांजो सिकरन ऐं हीउ को नओं कमु न आहे ऐं हीउ पहलवान अलाह तबारक व ताला उनखे जन्नत फिरदौस में आला मकाम था फरमाए ऐं उनजे लाइ मग़फ़िरत जी दुआ कयां थो या सम्झां थो शहीद आहे जीअं हैदर चयो त हुनजी वाक़ई में को माना इहे कम ॿ वाक़ई बिल्कुलु हैदर 100% सही चयो त वाक़ई में इहो ई कंदो को चढ़ियो कंदो या सुनो कंदो या को ग़रीब कंदो हाणे जंहिं माण्हू खे 11,009 रुपये जी ईद ते वञण जे लाइ त तव्हां छा था सम्झो त उनखे अहिड़े क़िस्म जे कालनि जो रिस्क खणणु आहे पोइ उनजे लाइ को आर कोन्हे खणंदो त अलाह तबारक व ताला उनजी शाह खे रुतबो ॾिनो ऐं असां गॾो गॾु असां जिते मुहबतुनि ऐं प्यार ऐं ॿिए जी मदद करण में नुमाया आहियूं त असां मुनाफ़त में बि घटि न आहियूं असांजो शहर मुनाफ़त में बि घटि न आहे जनम थींदी आहे इहे शयूं जॾहिं असां कंदा आहियूं मिसाल तौर सां असां जा या करे या न्याज़ करे या क़ुर्बान उमरानी करे या शामिल करे हिमत करे माना इहे दिलि में थींदो आहे सार थींदो आहे उहो सार उनखे अहिड़ो त मजबूर कंदो आहे उहो अहिड़ो उनखे मजबूर कंदो आहे त उन्हनि जी उहा तारीफ़ उन्हनि जी उन खे एप्रिसिएशन करण में उन्हनि खे उहो मजबूर हूंदा आहिनि ऐं जेके चइण खां सवाइ छो जो उन्हनि जी बका उन में आहे ऐं पोइ मजबूर थींदा आहिनि त चवंदा आहिनि त बाबा
यूनाइटेड फोरम ॾाढो ज़बरदस्त कमु करे ऐं सम्झा थो असांजो सकरनि रुॻो सोशल वर्करनि में न तव्हां ॾिसो असां वटि ॿियनि शहरनि में तव्हां ॿुधंदो मज़हबी अहिड़े जॾहिं मुहर्रम शरीफ़ जो महीनो थींदो आहे त मज़हबी तकरार जहिड़ा शुरू थींदा पर मुंहिंजो शहर मुहबतुनि ऐं प्यार जो सकरनि उते तव्हां कॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿुधी ऐं असां अलाह जी महिरबानी कहिड़े बि फिक्रे सां दोस्त तारीफ़ रखंदा आहियूं हुन सां गॾु इहे बि ठहंदा आहियूं को सभीअ जो लॻाईंदो आहे को गुलनि जी पती खणींदो आहे को माना ब्लड कैंप थो लॻाए माना असांजो इहो शहर मुहबत ऐं असांजी मुहबतुनि जे शहर मां यकीन जो पैगाम वञींदो आहे ऐं मिसाल तौरु पाण व्याज जो मामिलो जेको खयो उनजो पैगाम किथे किथे वियो न रुॻो असांजो हुन सिंध में पर पूरे मुल्क में असांजो मुहबत जो पैगाम हुयो उनखां पोइ इहो आहिनि के में माना इन पैगाम खे एतिरो अप्रिशिएट कयो जो उनजे लाइ कानून बनायो बिल पास ऐं उहो बिल पास थियण जो सबबु सकरनि छो त असांजे सकरनि वारो पैगाम हुयो मूंखे यादि आहे हुन में हिकिड़े अख़बार में लिखियो त मां सकरनि जी लानत न चोर करो माना व्याज वारी त मुंहिंजो शहर सकरनि में इंतिहाई मुफ़ीद ऐं साफ़ सफ़ा माण्हुनि जो शहर आहे असांजी मुहबतुनि प्रचार करणु घुरिजे ख़ासि करे भाउ इम्तियाज़ जो मसवाड़ी हो भई उनखां पोइ आऊं हिकिड़े हंधि वेठोसि पीपल्स पार्टी जी ॻाल्हि या क़यादत हुजे या हेठि सतह जी क़यादत हुजे उन वटि कोन आई साईं इम्तियाज़ थी वियो चए थो त असांजे मुंहिंजो मसवाड़ी हो ऐं उनखां पोइ हुन कालर धमाके पोस्ट ऐं हुनजी एम्बुलेंस जे लाइ असां पैसा ॾियूं उनजे लाइ तव्हांजी सां मदद माना करणु चाहियो तव्हांजी महिरबानी इहो जेको ॻाल्हि ॿुधी हुन टाइम मुंहिंजो लेख कयो ऐं अञा ई आउं त वेठो हुउसि मूं न्याज़ जी पोस्ट पढ़ी त तकरीबत ते ज़रूरत आहे ऐं उनखां पोइ सावल जी पोस्ट पढ़ी तकरीबत जी ज़रूरत आहे उनखां पोइ हिमत जी पोस्ट पढ़ी तकरीबत जी ज़रूरत आहे ऐं पोइ मूं वज़ीर खां पोस्ट पढ़ी त उनमें तकरीबत जी ज़रूरत आहे त मूं उन ई हमरा पीपल्स पार्टी जे जंहिं आला क़यादत वारो मूं चयो हाणे तुंहिंजी मदद जी ज़रूरत पए हाँ मुझे अल्लाह ताला मदद ईअं कंदो जो हिननि खे इहा पोस्ट लॻाइणी पवंदी हाणे पैसा था मूंखे छो मूं चयो ॾिसी कोन त पोस्ट लॻी चए हीअ एतमाद आहे असां माण्हुनि जो असां ते माण्हुनि जो एतमाद आहे असां ते फेथ आहे माण्हू ऐं अल्लाह तबारक ताला असांखे तकबर खां बचाए अल्लाह तबारक ताला असां चऊं था असांजी मौत थिए न अहिड़ी बहितरीनु ख़िदमत करणु ऐं तॾहिं असां चवंदासीं त असांजो मरण इहो सजायो आहे असांजे करे बिना मदद जे मरियासीं असां चवंदासीं असांजो मरण बि अहिड़े कहिड़े कम जो आहे त असां जंहिं बि फील्ड में आहियूं जेकॾहिं साहब जी फील्ड में आहियूं त बि असां ख़िदमत कई आहे जेकॾहिं समाज जे फील्ड में आहियूं त बि असां पंहिंजो ख़िदमत कई आहे जेकॾहिं कंहिं सियासी कंहिं पार फील्ड में आहियूं त असां हुन सां गॾु करप्शन सां गॾु वरी बि असां कुझु न चङाई चङाई जा कम करणु जंहिंजो मिसाल असांजे सकरनि रोड ठीकु आहे कीअं बि आहे पर तव्हां ॿिनि अहिड़े क़िस्म तव्हां फ़ोन ॾिसंदा आहियो त शुक्र अलहमदिल्ला ऐं ॿिन्ही हथनि सां तव्हांखे सलाम पेश कयां थो ख़ासि करे तव्हां सभिनी दोस्तनि खे अगरि तव्हांखे माण्हू जो ॿुधा ज़बरदस्त जेको आहे बहितरीनु प्रोग्राम कयो ऐं आऊं लतीफ़ साईं जो साईं सदाईं करीम मथे सिंध सुखा साईं सदाईं करीम मथे सिंध सुखा दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद कयूं ऐं उन सां गॾो गॾु वरी ॿियो पूरो लतीफ़ साईं जो मुनाफ़ो लाइ चवंदो आहे ऐं चई सघां इन पर न ईमान जे कल में बोल थो ठहे दगा तुंहिंजी दिलि में शिरक ई शैतान मुंहं में मुस्लमान अंदरि विया